अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बीमारी जूं फ़ज़ीलतूं। दुरूद शरीफ़ जी फ़ज़ीलत। फ़रमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिंखे का मुश्किल पेश अचे उनखे घुरिजे त मूं ते कसरत सां दुरूद शरीफ़ पढ़े, छो त मूं ते दुरूद पढ़णु मुसीबतुनि ऐं बलाउनि खे टारण वारो आहे। दुखों ने जो तुमको घेरा है तो दुरूद पढ़ो, जो हाज़िरी की तमन्ना है तो दुरूद पढ़ो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। बीमारी जी हालत में सेहत वारिन नेकिन जो सवाब। सहाबी रसूल हज़रत अब्दुल्ला बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु फ़रमाइनि था, मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर हुअसि त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुरकिया। असां अर्ज़ु कयो, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां छाजे करे मुरकिया? इरशाद फ़रमायो, मोमिन बाने जी केतिरी अजीब ॻाल्हि आहे जो उहो बीमारी जी हालत में रोईंदो आहे। जेकॾहिं ॼाणे वठे त संदसि लाइ हिन बीमारी जे बदिले में केतिरो अजर ऐं सवाबु आहे त उहो बीमार ई रहणु पसंदि करे हा, एसि ताईं जो पंहिंजे रब सां मिले। पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿीहर मुरकिया ऐं पंहिंजो मथो आसमान न खयूं। असां अर्ज़ु कयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां कहिड़े सबबु मुरकिया ऐं पंहिंजो मथो मुबारक आसमान ॾे खयो? इरशाद फ़रमायूं, मूं ॿिनि मलाइकनि खे ॾिठो जेके आसमान तां लथा ऐं मोमिन बाने खे संदसि नमाज़ पढ़ण वारे हंधि ॻोल्हण लॻा। जॾहिं उनखे न लधाऊं त अल्लाह पाक जी बारगाह में हाज़िर थी अर्ज़ु करण लॻा, ए अल्लाह पाक, असां तुंहिंजे फलाणे बाने जे ॾींहुं राति जा फलाणा नेक अमल लिखंदा हुआसीं, हाणे असां उनखे तुंहिंजी क़ैद में यानी बीमारी में ॾिठो आहे, तंहिं करे असां संदसि नेक अमल न लिखिया आहिनि। अल्लाह पाक इरशाद फ़रमायो, मुंहिंजे बाने जा उहे तमामु अमाल लिखो जेकी उहो ॾींहुं ऐं राति में कंदो हो, ऐं उन्हनि मां कुझु घटि न कयो जेसि ताईं उहो मुंहिंजी क़ैद में आहे। हज़रत अल्लामा अब्दुर रऊफ़ मनावी रहमतुल्लाह ताला अलैहि हिन हदीस पाक जे शरह में लिखनि था, अल्लाह पाक जॾहिं कंहिं बाने खे बीमारी में मुब्तला फ़रमाईंदो आहे त उन जे ज़रिए खेसि गुनाहनि जी गंदगी खां पाक कंदो ऐं सब्र करण वारनि जो सवाबु इनायत फ़रमाईंदो आहे। जॾहिं उहो बानो पुल सिरात तां गुज़रंदो त उनखे जहन्नम जी बाहि न छुहंदी, छो त उहो पहिरियां ई गुनाहनि जी आलूदगी खां पाक ऐं साफ़ु थी चुको हूंदो। पोइ जॾहिं उहो जन्नत में दाख़िल थींदो त उनखे सब्र करण वारनि जे दर्जात ते फ़ाइज़ कयो वेंदो। ऐं जेकॾहिं उहो दुनिया में गुनाहनि जी गंदगी खां पाक ऐं साफ़ु न थियो हूंदो त जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो त जहन्नम जी बाहि उन जे इंतज़ार में हूंदी। लिहाज़ा उहो पुल सिरात तां ओचितो खयो वेंदो त जीअं उन जे गुनाहनि जी गंदगी खे धोतो वञे, छो त गुनाहनि वग़ैरह जी गलाज़त खां पाक ऐं साफ़ु माण्हू ई नेकोकारनि जे घर ऐं अल्लाह पाक जे पाड़े यानी जन्नत जा हक़दार आहिनि। प्यारा इस्लाम भाइरो, हिन रिवायत मां सेहतमंद माण्हुनि खे तरग़ीब हासिलु करणु घुरिजे जो तंदुरुस्ती वारी हालत में वधि खां वधि नेक आमाल जी आदत बणाइनि। फ़र्ज़ु नमाज़ुनि सां गॾोगॾु नवाफ़िल जी कसरत कनि, उथंदे वेहंदे हलंदे फिरंदे ज़िक्र ऐं दुरूद कंदा रहनि। फ़र्ज़ु रोज़नि सां गॾोगॾु नफ़िल रोज़ा रखण जी बि आदत बणाइनि। मतिलबु त तंदुरुस्ती जी हालत में ख़ूब नेकियूं कंदा रहंदा त बीमारी जे ॾींहंनि में अल्लाह पाक जी रहमत सां उन्हनि नेकियुनि जो सवाब बि मिलंदो रहंदो जिन खे सेहतमंदी जी हालत में करण जी आदत हुई, पर हाणे बीमारी जे सबबु नथा करे सघनि। मुंहिंजा आका आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैहि छा त ख़ूब लिखनि था, वो तो निहायत सस्ता सौदा बेच रहे हैं जन्नत का, हम मुफलिस क्या मोल चुकाएं, अपना हाथ ही खाली है। प्यारा प्यारा इस्लाम भाइरो, जिस्मानी बीमारी मोमिन बाने जे हक़ में अक्सर रहमत हूंदी आहे, जंहिंसां उन जा गुनाह मुआफ़ ऐं दर्जात बुलंद थींदा आहिनि। कई हादिस मुबारका में बीमारीअ जूं फ़ज़ीलतूं बयानु कयूं वयूं आहिनि। अंबिया किराम अलैहिमुस्सलाम गुनाहनि खां मासूम हूंदा आहिनि। अल्लाह पाक जे उन्हनि नेक बाननि यानी अंबिया किराम अलैहिमुस्सलाम, सहाबा किराम रज़ियल्लाहु अन्हुम ऐं औलिया किराम रहमहुमुल्लाह अलैहिम रहमतुल्लाह अलैहिम जे ख़िदमतुनि में अमराज़ यानी बीमारियुनि जी हाज़िरी संदन रुतबनि जी बुलंदीअ जो बाइस हूंदी आहे। ऐं उन्हनि नेकनि जो बीमारियुनि ते सब्र करण जा वाक़िया असां गुनाहगारनि जे लाइ तरग़ीब जो सबबु हूंदा आहिनि। अल्लाह पाक जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, बीमारी अल्लाह पाक जो ज़मीन में चहबुक आहे जंहिंजे ज़रिए हू बाननि जी इस्लाह फ़रमाईंदो आहे। हज़रत अल्लामा अब्दुर रऊफ़ मुनावी रहमतुल्लाह ताला अलैहि हिन हदीस पाक जी शरह में लिखनि था, छो त बीमारी जे सबबु नफ़्स अम्मारा जी बाहि विसामी वेंदी आहे। बीमारी नफ़सानी ख़्वाहिशात जी लज़त खे ख़तमु करे छॾींदी आहे। जंहिं हिन ॻाल्हि यानी बीमारी
अल्लाह पाक जो ज़मीन ते चहबुक आहे जंहिंजे ज़रिए हू पंहिंजे ॿारनि जी इस्लाह फरमाईंदो आहे कि यादि करे वरितो, उन जे लाइ अल्लाह पाक जी रिज़ा ते राज़ी रहण जो दरवाज़ो खुली वेंदो आहे। ए आशिकान रसूल, ख़ुशी हुजे या गमी, बीमारी हुजे या तंदुरुस्ती, असांखे हर हाल में अल्लाह पाक जी रिज़ा ते राज़ी रहणु घुरिजे ऐं सब्र जो ज़हन बणाइण जी लाइ ही सोचणु घुरिजे त जेकॾहिं हिन दुनियावी मुसीबत में मुब्तला करे आख़िरत में मिलण वारी सज़ा हाणे दुनिया में ई ॾिनी पई वञे त ख़ुदा जो कसम तमामु घटि क़ीमत में छुटी रहिया आहियूं, छो त आख़िरत जो अज़ाब कंहिं खां बि बर्दाश्त न थी सघंदो। ऐं हा, ख़ुशहाली ऐं मालदारी जी हालत में बि अल्लाह पाक खां डिॼंदो रहणु घुरिजे, जो किथे आख़िरत में मिलण वारी नेमतुनि जो बदिलो दुनिया में ई त न मिली रहियो आहे। तरह तरह जा लज़ीज़ ताम खाइण वारनि, आलीशान घर बणाइण वारनि ऐं ख़ूब ऐशो इशर जी ज़िंदगी गुज़ारण वारनि खे तमामु घणो डिॼणु घुरिजे, जो मिनहाजुल आबिदीन में आहे। मौत जूं सख़्तियूं ज़िंदगी जे लज़तुनि जे मुताबिक़ हूंदियूं आहिनि त जंहिं जूं ही लज़तूं घणियूं हूंदियूं, उन जूं उहे सख़्तियूं बि घणियूं हूंदियूं। त प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, यकीनन असां ही फ़ैसिलो नथा करे सघूं त जेको कॾहिं बीमार या परेशान नाहे थियो उहो अल्लाह पाक जो नापसंदीदा ई आहे, या जंहिं वटि दुनियावी नेमतुनि जी कसरत आहे उनखे आख़िरत जी नेमतुनि मां हिसो न मिलंदो। असांखे सिर्फ़ु पंहिंजे बारे में गौर ऐं फ़िक्र करे पंहिंजी आख़िरत संवारणु, अल्लाह पाक ऐं उनजे प्यारे प्यारे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे राज़ी करण जी कोशिशि में लॻो रहणु घुरिजे त बसि कहिड़ीअ तरह असांजो प्यारो रब असां खां हमेशह हमेशह जे लाइ राज़ी थी वञे। हर हाल में अल्लाह पाक जी इताअत ऐं फ़रमान बरदारी में मसरूफ़ रहणु मोमिन जो शान आहे। कामिल मोमिन जे लाइ संदसि हर मामले में गौर ऐं फ़िक्र ऐं इबरत जा बेशुमार पहलू आहिनि। उन्हनि में गौर ऐं फ़िक्र करे हर घड़ी गुनाहनि खां मुकमल तौर ते बचण जी कोशिशि कंदो रहणु घुरिजे। अल्लाह पाक सिपारो 21 सूरह रूम आयत नंबर 36 में इरशाद फ़रमाए थो, तर्जुमो कंजुल इरफ़ान। ऐं जॾहिं असां माण्हुनि खे रहमत जो मज़ो चखराईंदा आहियूं त उन ते ख़ुशि थी वेंदा आहिनि, ऐं जेकॾहिं उन्हनि खे संदनि जे अॻिते मोकिल अमलनि जे सबबु का बुराई पहुचे त उन वक़्तु उहे नाउमीद थी वेंदा आहिनि। हिन आयत जी तफ़सीर जे हवाले सां सिरातुल जिनान में आहे, यानी जॾहिं असां माण्हुनि खे तंदुरुस्ती ऐं वुसअत रिज़्क़ यानी रिज़्क़ में कुशादगी जो मज़ो ॾींदा आहियूं त उहे उन ते ख़ुशि थी वेंदा आहिनि ऐं उन जे सबबु वॾाई यानी तकबुर कंदा आहिनि। ऐं जेकॾहिं उन्हनि खे मासियत यानी नाफ़रमानी ऐं संदन गुनाहनि जे करे का बुराई पहुचंदी आहे त उन वक़्तु हू अल्लाह पाक जी रहमत खां मायूस थी वेंदा आहिनि। ऐं हीअ ॻाल्हि मोमिन जे शान जे ख़िलाफ़ु आहे, छो त मोमिन जो हाल हीअ आहे जो जॾहिं उनखे नेमत मिलंदी आहे त शुक्र अदा कंदो आहे, ऐं जॾहिं उनखे सख़्ती पहुचंदी आहे त अल्लाह पाक जी रहमत जो ख़्वाहिशमंद हूंदो आहे। गमख़्वार आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु भेरे पंहिंजे हिकु अंसारी सहाबी रदी अल्लाह अन्हु जी इयादत जे लाइ तशरीफ़ खणी विया ऐं खेसि इरशाद फ़रमायाऊं, अव्हांखे कॾहिं खां बुखार आहे? अर्ज़ु कयईं, या नबी अल्लाह 7 रातिनि खां। इरशाद फ़रमायाऊं, बीमारियुनि जो वक़्तु ख़ताउनि जे वक़्त खे खणी वेंदो आहे। ऐं फ़रमायाऊं, ए मुंहिंजा भाउ सब्र कर, अव्हां पंहिंजे गुनाहनि मां ईअं निकिरी वेंदो जीअं उन्हनि में दाख़िल थिया हुयो। असां सभिनी जे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, बेशक मोमिन जॾहिं कंहिं बीमारी में मुब्तला थिए थो पोइ अल्लाह पाक खेसि उन मर्ज़ खां शिफ़ा ॾिए त उहा बीमारी साबिक़ा गुनाहनि जो कफ़ारो ऐं मुस्तक़बिल में उन जे लाइ नसीहत थी वेंदी आहे। ऐं मुनाफ़िक़ जॾहिं बीमार थिए पोइ उनखे आफ़ियत मिले त उहो उन उठ जीअं हूंदो आहे जंहिंखे संदसि मालिक ॿधी करे खोले छॾियो हुजे, त उहो नथो ॼाणे त खेसि छो ॿधो वियो ऐं छो छॾियो वियो। माण्हुनि मां हिकु शख़्स अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हीअ बीमारियूं छा हूंदियूं आहिनि? ख़ुदा जो कसम, मां त कॾहिं बि बीमार न आहियां थियो। इरशाद फ़रमायाऊं, असांखां परे थी वञ, तूं असां मां नाहीं, यानी असांजे तरीक़े ते नाहीं। मशहूर मुफ़सिर क़ुरान हकीमुल उम्मत मुफ़्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैह हिन हदीस पाक जे हवाले सां फ़रमाइनि था, मोमिन बीमारी में पंहिंजे गुनाहनि खां तौबा कंदो आहे। उहो सम्झंदो आहे त हीअ बीमारी मुंहिंजे कंहिं गुनाह जे सबबु आई आहे ऐं शायदि हीअ आख़िरी बीमारी हुजे जंहिंखां बाद मौत ई ईंदो। उन करे उनखे शिफ़ा सां गॾु मग़फ़िरत बि नसीबु थींदी आहे। जॾहिं त मुनाफ़िक़ गाफ़िल उहो ई सम्झंदो आहे त फ़लाणे सबबु बीमार थियो होसि, मिसाल तौरु फ़लाणी शइ खाधी हुयमि, मौसम तब्दील थियण जे सबबु बीमारी आई आहे, अॼुकल्ह उन बीमारी जी हवा हली रही आहे वग़ैरह, ऐं फ़लाणी दवा मां मूंखे आराम मिलियो वग़ैरह वग़ैरह। असबाब में अहिड़ो फाथल रहंदो आहे जो मुसब्बिबुल असबाब यानी सबबु पैदा करण वारे रब क़ादिर ऐं क़यूम ते नज़र ई न आहे वेंदी।
न तौबा कंदो आहे न पंहिंजे गुनाहनि में गौर। हीउ शख़्स जंहिं हीउ चयो मां त कॾहिं बि बीमार न आहियां थियो, मुनाफ़िक़ हो जंहिंजो कुफ़र ते मरणु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इल्म में हो। उन करे एतिरी सख़्ती सां उनखे जवाबु ॾिनऊं। कुझु रिवायतुनि में आहे त उन मौक़े ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हीउ बि फरमायो त जेको दोज़खी खे ॾिसणु चाहे थो उहो हिन खे ॾिसी वठे। न त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सरापा अख़लाक़ आहिनि, सिर्फ़ु बीमार न थियण ते एतिरी सख़्ती न फ़रमाइनि हा। हिन मां मालूम थियो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रब पाक माण्हुनि जे चङनि बुरनि अंजामनि जी ख़बर ॾिनी आहे। इमाम शरफ़ुद्दीन हुसैन बिन मोहम्मद तैयबी रहमतुल्लाह ताला अलैहि फ़रमाइनि था, जॾहिं मोमिन बानो बीमार थींदो आहे ऐं पोइ तंदुरुस्त थींदो आहे त होशियारु थी वेंदो आहे ऐं ॼाणे वठंदो आहे त उन जी बीमारी संदसि साबिक़ा गुनाह मिटाइण जो सबबु हुई, लिहाज़ा हू शर्मसार थींदो आहे ऐं आईंदा गुनाहनि जी तरफ़ नाहे वधंदो जहिड़ी तरह पहिरियां गुनाह थिया हुया। लिहाज़ा हीअ बीमारी उन जे पोयनि गुनाहनि जो कफ़ारो थी वेंदी आहे। हज़रत सहल बिन अब्दुल्लाह तुस्तरी रहमतुल्लाह ताला अलैहि फ़रमाइनि था, जिस्मानी बीमारी रहमत आहे जॾहिं त दिलि जूं बीमारियूं सज़ा आहिनि। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, जिस्मानी बीमारियूं रहमत जो बाइस ऐं गुनाहनि जी बीमारी हलाकत जो बाइस आहे। यकीन कयो, फिल्मूं ड्रामा ॾिसणु, गाना वॼाइणु ॿुधणु, रिश्वत जी ॾे वठि, व्याज ऐं हराम ज़रियनि सां माल कमाइणु या हराम जो गिरह खाइणु अहिड़ियूं बदतरीन बीमारियूं आहिनि जेके कैंसर ऐं ॿियनि ख़तरनाक बीमारियुनि खां कई भेरा वधीक डेंजरस ख़तरनाक आहिनि। छो त जिस्मानी बीमारी वधि खां वधि जान वठंदी आहे, जॾहिं त गुनाहनि जी बीमारी खां ईमान बर्बादु थी सघे थो ऐं मथे खां वठी पेट ऐं जिस्मानी बीमारियुनि में मुब्तला शख़्स छो त कुफ़र ते मरण जी सूरत में हमेशह हमेशह जे लाइ जहन्नम जे अज़ाब जो मुंहुं ॾिसणो पवंदो जेको बर्दाश्त खां ॿाहिरि आहे। हर उहा तकलीफ़ ॾियण वारी शइ जंहिंजो तसवुरु कयो वञे उन यानी अल्लाह पाक जे बे इंतिहा अज़ाब जो हिकु अदना यानी मामूली हिसो आहे। मिसाल तौरु कंहिं औज़ार सां ज़िंदा इंसान जा नह छिकणु, कंहिं ते छुरियुनि ऐं लठियुनि जा वार करणु, कंहिंजे मथां वज़नदार गाॾी चाढ़े करे उन जूं हॾियूं ज़रा ज़रा करे छॾणु, कंहिंजे मथे जा वार पकिड़े संदसि मुंहं में बंदूक जा बस्ट हणणु, उज़वा कटे करे उन्हनि में लूणु बुरकणु, ज़िंदा इंसान जी खल छिकणु, बेहोश करणु बिना ऑपरेशन करणु या मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी तकलीफ़, मिसाल तौरु मथे जो सूरु, बुखार, पेट जो सूरु या ख़तरनाक बीमारियूं, मिसाल तौरु दिलि जो दौरो, हार्ट अटैक, कैंसर, गुर्दे में पथरी जो सूरु, ख़ारिश, शदीद घबराहट वग़ैरह वग़ैरह जेकी बि दुनियावी बीमारियूं या मुसीबतूं ऐं ग़म जो तसवुरु मुमकिन आहे, उहे जहन्नम जे तकलीफ़ुनि जे मुक़ाबले में कुझु बि न आहिनि। फ़र्ज़ु कयो दुनिया जूं सभई बीमारियूं ऐं मुसीबतूं कंहिं हिकु शख़्स में जमा थी वञनि, तॾहिं बि जहन्नम जे सभ खां हल्के अज़ाब जे बराबरि नथियूं थी सघनि। असां अल्लाह पाक जी बारगाह में दुआ करियूं था त हू असांखे हिकु घड़ी जे किरोड़े हिसे जे लाइ बि कुफ़र जी बीमारी में मुब्तला न फ़रमाए, छो त गुनाह कुफ़र जा क़ासिद आहिनि। असां अल्लाह पाक खां मुआफ़ी ऐं आफ़ियत जो सुवाल करियूं था। अल्लाह पाक जे प्यारे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने यानी ज़ाहिरी हयात मुबारक में हिकु शख़्स जो इंतिकाल थी वियो त कंहिं चयो खेसि मुबारक हुजे जो बग़ैर कंहिं तकलीफ़ बग़ैर कंहिं बीमारी में मुब्तला थियण जे इंतिकाल करे वियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हीअ ॿुधी करे इरशाद फ़रमायो, तो ते अफ़सोस आहे, तोखे कहिड़ी ख़बर त जेकॾहिं अल्लाह पाक उनखे कंहिं बीमारी में मुब्तला फ़रमाए हा त उन सबबु संदसि गुनाह मिटाए छॾे हा। मिरात में आहे, क़ाइल यानी मुबारकबाद ॾियण वारो ही सम्झी रहियो हो त बीमारियूं रब जी पकड़ आहिनि ऐं तंदुरुस्त रहणु संदसि रहमत आहे, उन करे मुबारकबाद ॾिनई। इन ख़्याल ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाराज़ी जो इज़हार फ़रमायो, यानी मोमिन जी बीमारी ख़ासि करे मौत जी बीमारी यानी उहा बीमारी जंहिंमें इंसान फ़ौत थी वञे, उहा बि अल्लाह पाक जी रहमत आहे जो हिन जी बरकत सां अल्लाह पाक गुनाह मुआफ़ कंदो आहे, पिणु बानो तौबा वग़ैरह करे पाक साफ़ थी वेंदो आहे। लिहाज़ा बीमार थी करे मरणु बहितर आहे। हदीस पाक में आहे, बेशक अल्लाह पाक पंहिंजे मोमिन बाने खे बीमारी में मुब्तला फ़रमाईंदो आहे एसि ताईं जो उनजा समूरा गुनाह मिटाए छॾींदो आहे। मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, मुसीबतुनि ऐं बीमारियुनि जे वक़्तु बाने जी ख़ताउनि जो कफ़ारो बणिजी वेंदो आहे। हिकु ॿी रिवायत में आहे, दुनिया में बीमारियुनि ग़मनि जो वक़्तु आख़िरत में तकलीफ़ जे वक़्त खे दूर करे छॾींदो आहे। यानी दुनिया में इंसान खे जेकी मुसीबतूं ऐं तकलीफ़ूं पहुचंदियूं आहिनि उहे आख़िरत जे होलनाकियुनि
ऐं तकलीफ़ ॾियण वारनि हालात खां निजात जो सबबु बणिजी वेंदियूं आहिनि। शरह ज़ुरकानी में आहे गुनाहनि खां मासूम यानी अंबिया किराम अलैहिस्सलाम खां अलावा माण्हुनि जो बीमारियुनि में मुब्तला थियण खां बचण जो इम्कानु तमामु घटि आहे। लिहाज़ा उन्हनि जी बीमारी संदन गुनाहनि खे मिटाइण वारी आहे या उन्हनि जो रुतबो बुलंद करण वारी आहे ऐं नफ़्स जे जोश खे टोड़ण वारी आहे। इमाम गज़ाली रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, बीमारी जॾहिं गुनाहनि जी सुवारी ऐं अल्लाह पाक जी नाफ़रमानी जे अॻियां रुकावट बणिजे त हिन खां बहितर ॿी कहिड़ी ॻाल्हि हूंदी। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, बीमारी जूं फज़ीलतूं पढ़ी करे या ॿुधी करे बीमारी जी तमन्ना करण जे बदिरां पंहिंजे रब करीम खां आफ़ियत जो ई सुवाल कंदो रहणु घुरिजे, छो त असां अल्लाह पाक जे निहायत कमज़ोर बाना आहियूं। लिहाज़ा असां अल्लाह पाक खां दुनिया में बि आफ़ियत, मौत जे वक़्तु बि आफ़ियत, क़बर ऐं हशर में बि आफ़ियत ऐं बसि आफ़ियत जो ई सुवाल करियूं था। बीमारी अचण ते ख़ौफ़ ख़ुदा सां पंहिंजी गुनाहनि जी माफ़ी बि घुरणु घुरिजे, छो त कॾहिं कॾहिं बीमारी दुनिया मां हलियो वञण जो सबबु बि बणिजी वेंदी आहे। रोज़ानो हज़ारे मरीज़ जे इंतिकाल जूं ख़बरूं ईंदियूं ई रहंदियूं आहिनि। शेख अबू तालिब मक्की रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, बीमार खे घुरिजे त बीमारी जी हालति में तौबा करे, पंहिंजे गुनाहनि ते ॾुख जो इज़हार करे, कसरत सां इस्तग़फ़ार करे, अल्लाह पाक जो ज़िक्र करे, उम्मीदुनि खे घटि करे ऐं मौत खे तमामु घणो यादि रखे। वधीक फरमाइनि था, सभ खां वधीक जेका शइ मौत जी यादि ॾियारींदी आहे, जंहिंजे अचण ते मौत जी तवक़ो कई वेंदी आहे, उहे बीमारियूं आहिनि। हदीस पाक में आहे त बानो 2 भेरा बीमार थी वञे ऐं तौबा न करे त मलकुल मौत अलैहिस्सलाम यानी तो रूह कब्ज़ करण वारो फ़रिश्तो उनखे फरमाईंदो आहे, ए गाफ़िल शख़्स, मुंहिंजे तरफ़ां तो वटि हिकु ॿिए पुठियां कासिद आयो पर तो को जवाबु न ॾिनो। हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह ताला जी ख़िदमत में अर्ज़ु कयो वियो, अवां बुखायल रहण ते एॾो ज़ोर छो ॾींदा आहियो? इरशाद फरमायूं, जेकॾहिं फ़िरौन बुखायल हुजे हा त कॾहिं बि खुदाई जी दावा न करे हा, ऐं जेकॾहिं क़ारून बुखायल हुजे हा त कॾहिं बि सरकशी ऐं नाफ़रमानी न करे हा। तफ़सीर सावी में हिकु ईमान अफ़रोज़ वाक़ियो आहे त जॾहिं फ़िरौन तख़्त सल्तनत ते वेही करे खुदाई जी दावा कंदो हो त हिकु भेरे हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम इंसान जी सूरत में तशरीफ़ खणी आयो ऐं पुछाऊं त बादशाह उन ग़ुलाम जे बारे में छा चवंदो आहे जेको पंहिंजे मौला जे ॾिनल माल ऐं संदसि नेमतुनि में पलिजी वॾो थियो, पोइ उन पंहिंजे मौला जी नाशुक्री कई ऐं संदसि हुकूक जो इनकार कंदे खुदाई जी दावा करणु लॻो त फ़िरौन उन जे जवाब में ही लिखियो, अहिड़ो ग़ुलाम जेको पंहिंजे मौला जी नाशुक्री करे पंहिंजे मौला जो नाफ़रमान थी वियो, उन जी सज़ा ही आहे त उनखे दरिया में ग़र्क़ कयो वञे। जीअं त जॾहिं फ़िरौन पंहिंजे साथियुनि सां हज़रत मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलाम जो पीछो कंदे दरिया जे विच में पहुतो ऐं दरिया पाण में मिली वियो त फ़िरौन जे ॿुॾण वक़्तु हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम फ़िरौन खे उन जो सही कयल दस्तख़त कयल उहो जवाबु ॾिनो ऐं पोइ दरियाए नील में ग़र्क़ थी वियो। मुफ़स्सिरीन किराम रहमहुमुल्लाह फरमाइनि था, अल्लाह पाक फ़िरौन खे मुअल ढॻी जीअं दरिया जे किनारे ते उछले छॾियो त जीअं ज़िंदा बची वञण वारनि बनी इसराईल ऐं ॿियनि माण्हुनि जे लाइ इबरत जो निशान बणिजी वञे ऐं उन्हनि ते हीअ ॻाल्हि वाज़े थी वञे त जेको शख़्स ज़ालिम हुजे ऐं अल्लाह पाक जी बारगाह में तकबुर कंदो हुजे, उन जी पकड़ हिन तरह थींदी आहे जो उनखे ज़िल्लत ऐं रुसवाई जी खॾ में उछलायो वेंदो आहे। प्यारा प्यारा इस्लाम भाइरो, मिस्र जे बादशाह जो लक़ब फ़िरौन हूंदो हो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने जे फ़िरौन जो नालो वलीद बिन मुसअब बिन रैयान हो। उहो बदबख़्त निहायत ज़ालिम ऐं सरकश हो ऐं पाण खे ख़ुदा चवंदो हो। संदसि उमिरि 400 सालनि खां बि वधीक हुई। चवनि था फ़िरौन सॼो ॾींहुं खुदाई जी दावा कंदो ऐं राति जो दुआ ऐं ज़ारी यानी अल्लाह पाक जी जे बारगाह में रोअण में मशगूल रहंदो हो। उन्हीअ सबबु संदसि रोब ऐं दबदबो ऐं सल्तनत ऐं हुकूमत डिघी मुद्दत ताईं क़ाइमु रही। हज़रत बीबी आसिया रज़ी अल्लाह ताला अन्हा जेका फ़िरौन जी घरवारी हुई, जॾहिं दरिया में लुढ़ंदे हिकु संदूक खे ॾिठाई ऐं उन में चंड जहिड़ो चहिरो चिमकाईंदे ॿार ते नज़र पई जेको हज़रत मूसा अलैहिस्सलाम हो, फ़िरौन खे चयाईं, हीउ ॿारु मुंहिंजे ऐं तुंहिंजे अखियुनि जो ठार आहे। त फ़िरौन चयो, तुंहिंजे लाइ अखियुनि जी थधाणु हूंदो, मूंखे हिन जी का ज़रूरत न आहे।
अल्लाह पाक जे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, ख़ुदा जो कसम जेकर फ़िरौन बि हिन ॻाल्हि जो इक़रार करे वठे हा त हीउ ॿार मुंहिंजे लाइ बि थधाणु आहे, जीअं हज़रत बीबी आसिया रज़ी अल्लाह अन्हा पंहिंजे लाइ फरमायो त ज़रूरु अल्लाह पाक खेसि हिदायत अता फ़रमाए छॾे हा, जीअं हज़रत बीबी आसिया रज़ी अल्लाह ताला अन्हा खे हिदायत अता फ़रमाई। ख़लीफ़ो हारून उर रशीद सिपारे 25 सूरह ज़ुख़्रुफ़ आयत नंबर 51 जी तिलावत कई। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। ऐं फ़िरौन पंहिंजी क़ौम में ऐलान करे चयो, ए मुंहिंजी क़ौम, छा मिस्र जी बादशाहत मुंहिंजी न आहे ऐं हीअ नहरूं जेके मुंहिंजे हेठां वहनि थियूं, पोइ छा तव्हां ॾिसो नथा? पोइ मिस्र जी हुकूमत फ़िरौन जो गुरूर यादि कयऊं त फ़रमायूं, मूं ही मिस्र पंहिंजे हिकु नंढे ग़ुलाम खे ॾेई छॾींदुसि, जीअं त पाण रहमतुल्लाह ताला अलैहि मिस्र जी सल्तनत पंहिंजे ग़ुलाम ख़सीब खे ॾेई छॾियऊं, जेको खेसि वुज़ू कराईंदो हो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त अज़्ज़ व जल जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदिके असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। प्यारा प्यारा इस्लाम भाइरो, छा तव्हांखे मालूम आहे फ़िरौन ख़ुदा जी दावा छो कई? मनक़ूल आहे त फ़िरौन पंहिंजी 400 साल जी उमिरि मां 320 साल अहिड़ी तरह आराम सां गुज़ारिया जो उन मुद्दत में कॾहिं बि दर्द या बुखार या बुख में मुब्तला न थियो। अहया उल उलूम में आहे, हिकु बुज़ुर्ग फरमाए थो, फ़िरौन जी ख़ुदाई जी दावा करण जो सबबु हीउ हुयो जो उहो डिघे अरसे ताईं सिहतमंद रहियो, जो 400 साल गुज़री विया पर संदसि मथे में न सूरु थियो, न कॾहिं बुखार थियो ऐं न ई कॾहिं कंहिं रग में तकलीफ़ थी। जेकॾहिं उनखे कंहिं ॾींहुं अधु मथे में बि सूरु थी वञे हा त ख़ुदाई जी दावा करण त परे जी ॻाल्हि, फ़ुज़ूल कमनि खे ई छॾे ॾिए हा। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, वाक़ई सिहत जी नेमत ऐं दौलत जी कसरत खोड़ सारनि माण्हुनि खे गुनाहनि में मुब्तला करे छॾींदी आहे। लिहाज़ा जेको ख़ूब जानदार ऐं मालदार ऐं साहिब इक़्तिदार हुजे, उनखे अलीम व ख़बीर ख़ुदा जी खुफ़िया तदबीर खां डिॼण जी तमामु घणी ज़रूरत आहे। जीअं त अज़ीम ताबाई बुज़ुर्ग हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था, जंहिं शख़्स खे अल्लाह पाक दुनिया में रोज़ी में ख़ूब कसरत, फ़रमान बरदार औलाद जी नेमत, माल ऐं दौलत, चङी सिहत, मनसब, मर्तबो, वज़ारत जो उहिदो या सदारत या हुकूमत वग़ैरह जे ज़रिए कुशादाई ॾिए, पर उनखे ही ख़ौफ़ न हुजे त किथे ही आसाइशूं अल्लाह पाक जी खुफ़िया तदबीर त न आहिनि, अहिड़ो शख़्स अल्लाह पाक जी खुफ़िया तदबीर खां गाफ़िल आहे। त प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, कुझु माण्हू हर हिक खे अजायो पंहिंजी बीमारी ॿुधाईंदा वतंदा आहिनि, बल्कि हाणे त सोशल मीडिया जो दौरु आहे, इस्पताल में पंहिंजे दाख़िल थियण या मुख़्तलिफ़ इलाजनि जूं तस्वीरूं वायरल कंदा आहिनि, हालांकि कोशिशि करे पंहिंजी बीमारी खे लिकाइण वॾो सवाब जो कमु आहे। बार बार सॼी दुनिया खे पंहिंजी बीमारी जो ॿुधाइण वारो या दुआ जे लाइ चवण वारो तमामु बीमारियुनि खां शिफ़ा ॾियण वारे शाफ़िउल अमराज़ अल्लाह पाक जी बारगाह में शिफ़ायाबी जो सुवाल छो नथो करे? हदीस कुदसी में आहे, अल्लाह पाक फ़रमाए थो, जॾहिं मुंहिंजो को बानो मुसीबतुनि में मूंखां सुवाल कंदो आहे, मां उनखे घुरण खां पहिरियां ई ॾेई छॾींदो आहियां ऐं संदसि दुआ खे क़बूल करे वठंदो आहियां। ऐं जेको बानो मुसीबतुनि जे वक़्तु मूंखे छॾे करे मुंहिंजी मख़लूक खां मदद घुरंदो आहे, मां उन ते आसमान जा दरवाज़ा बंदि करे छॾींदो आहियां। हज़रत अबू सईद ख़ुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हुमा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां रिवायत कनि था त मुसलमाननि खे थकावट, बीमारी, गम, तकलीफ़ वग़ैरह एसि ताईं जो कंडो बि लॻी पए त अल्लाह पाक उन जे बदिले संदसि गुनाह मिटाए छॾींदो आहे। फ़तहुल बारी शरह बुखारी में आहे, इमाम कराफ़ी रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था, यकीनन मुसीबतूं ऐं गम गुनाहनि जो कफ़ारो आहिनि, तोड़े साणसि बाने जी रिज़ा मिलियल हुजे या न हुजे। हा, मुसीबतुनि ते राज़ी रहण जी सूरत में हीअ मुसीबतूं वॾनि वॾनि गुनाहनि जो कफ़ारो बणिजी वेंदियूं आहिनि, जॾहिं त बिना रिज़ा जे घटि गुनाहनि जो कफ़ारो बणिजनि थियूं। तहक़ीक़ हीअ आहे त मुसीबत जेतिरी वॾी हूंदी आहे, ओतिरे ई वॾे गुनाह जो कफ़ारो हूंदी। जेकॾहिं बानो मुसीबत ते राज़ी रहे त उनखे खेसि अलॻि अजर ॾिनो वेंदो, जेकॾहिं मुसीबत में वरितल ते को गुनाह न हुजे त खेसि उन जे बदिले ओतिरो सवाबु ॾिनो वेंदो आहे।